बेरंग जहां में कई रंग प्यार जाड सजन। मां हुननि छोकिरियुनि मां आहियां जंहिंजे हिक इशारे ते छोकिरा पंहिंजो होशो आवाज़ विञाए वेंदा आहिनि। मम्मी पर शादीअ में त अञा 15 ॾींहं पिया आहिनि, ही ते अकेला। तव्हां टेंशन न खणो, मां आहियां न, मां ध्यानु रखंदसि। कमाल जी गोर हुजे अधा जंहिंमें बरगोर हुजे। चङो मां जीअं चई ॿुधायां तीअं त चई ॾेखारींदो। चओ छा थो चई? छांगे महिल छंछर ॾींहुं छोकर जी छठीअ ते 6 वाल शीट जा छपे ॾिना। मूंखे नफ़रत आहे तोखां, नफ़रत। रॉकी राधा खे छॾे ॾिनो आहे। मां त तलाक जा कागज़ मोकिले चुको आहियां, पर तलाक अञा थियो न आहे। जो अचण हाणे मुर्गी मिलण कुछ अजब थो लगे। रामचंद्र, राधा त काई ग़लती कई हूंदी न, जो रॉकी हुनखे अकेलो छॾे हली वियो। आख़िर मां कहिड़ो ॾोह कयो आहे? छा कयो आहे मूं? छा कयो आहे ॿुधायो? ही कहिड़ो आहे रिश्तो, ही कहिड़ो आहे नातो, कंहिं सभु कुझु आहे विञायो, कंहिं सभु कुझु आहे पातो। लिविंग रिलेशनशिप हिकु समाजी ख़राबी आहे। लिव इन रिलेशन नई सोच, नओ रिश्तो ऐं नई ज़िंदगी आहे। लिव इन रिलेशनशिप मतलब आज़ादी ही आज़ादी। इहो कानूनी गुनाह आहे। मोना फरेब आहे ऐं राधा सचाई। मोना सपनो आहे त राधा हक़ीक़त। मिस्टर रॉकी, हाणे तोखे ॾींहं जा तारा न ॾेखारिया त मुंहिंजो नालो दीवान रामचंद नाहे। एहसास रिश्तन जो हो, एहसास रिश्तन जो, एहसास रिश्तन जो।